मन जो मीत दुनिया छा जाने।
मेहड़ी लगाई। ओ मम्मी 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 जी पाठ समझाए ना। पुट मुखे गुरुअ में ध्यान लगाइण दे। हा मुंहिंजी लगी पढ़ाई जरूरी है या गुरुअ ते ध्यान? गुरुअ ते ध्यान। हाँ भले मां फेल थिया पुट गुरु कंदो त तू पहिरियों नंबर पास थींदीअ। हा मुंहिंजी लगी गुरुअ सां प्रीत दुनिया। हाँ हाँ मनूमल, हाँ जो ही 10 मिनट में तो पहुंचा। तेसिताईं तव्हां भाभीअ खां गरम गरम पकोड़ा तराए रखो त इजो ही तो पहुंचा। अचु पुट। बाबा बाबा पप्पा किथे आहिनि? पप्पा नाटक में विया आहिनि। बाबा बाबा मम्मी किथे आई? माने नचण वई आहे। तव्हां मूंखे बगीचे वठी हलो न पुट मूंखे ज़रूरी कम सां वञिणो आहे दोस्त जे घर। तूं तेसिताईं टीवी वेही ॾिस। ना मूंखे बगीचे वञणो आहे, मूंखे बगीचे वञणो आहे, मूंखे बगीचे वञणो आहे। पुट तूं तेसिताईं टीवी ॾिस, इजो ही पिणे नाटक करे आयो। नाटक नाटक नाटक। ओफो कृषा बंद कर दे मुखे। छो बंद कया? अरे मां चवां बंद करियो तुंहिंजो कार्टून। ना बंद करना, ना बंद करना, ना बंद करना। ये वेकेशन का ध्यान ही ना घुर्जे। हाय हाय, हाय 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 अचो रो अचो। हाय कृषा। हाय छा पई करी? टीवी पे ॾिसां। अच्छा तू अंदर वञी खेल ना। बाय बाय। सुठो थियो जो तव्हां सभु अची विया। मां त हूअं हिते वेही करे बोर पे थियसि। उहो ई त मम्मी पप्पा हली वञनि सॼो ॾींहुं नौकरीअ ते ऐं असां पिया हिते मखियूं मारियूं। सच थी चई यार, असां ॿारनि लाइ त मम्मी पप्पा खे वक़्तु ई कान्हे। छॾियो मम्मी पप्पा खे, हलो त पाण रांदि करियूं। पर कहिड़ी रांदि कंदासीं? मंडक मंडी? हा मज़ो ईंदो। इन मीन सारे स्क्रीन। वरी खा। इन मीन सारे स्क्रीन। Three ball. हाश थकजी पियासी। हाणे असां गुडे गुडिया जी शादी कराईंदासीं। अरे वाह त पोइ मां गुडो थींदसि ऐं मां गुडी। न गुड्डी त मां थींदसि। हाणे हिनजी चोटी ठाहे हिनखे साड़ी पाराइणी पवंदी। मां गुड्डी नथो थी सघां? न बिल्कुलु न। मां गुड्डी थींदुसि। अरे शान केर बि गुडो गुडी न थींदो। ही ॾिसो मूं वटि आहे गुडो ऐं गुडी। गुडे गुडीअ जी शादी थींदी, दादा ईंदो, दादी ईंदी, मोटर ईंदी लारी, कन्या में वेंदी सारी। हिन मुंहिंजी चोटी खे हाणे अची हिनखे रांदि कराईंदी। न मां तव्हां सां ई रांदि कंदुसि। असां तो रांदि न कराईंदासीं। हा न कराईंदासीं। मां तव्हां सां ई रांदि कंदुसि। छोकिरनि में छोकिरो, गुडियुनि जो टोकरो। छोकिरनि में छोकिरो, गुडियुनि जो टोकरो। राति भरींदो पाणी, सुबुह कंदो सलाम सलाम सलाम। अचण ॾियो मम्मी पप्पा खे। तव्हां सभिनी जी शिकायत कंदुसि। अरे मम्मी पप्पा खे वक़्तु किथे आहे जो असां सभिनी जी शिकायत ॿुधनि। बिल्कुलु सच थी चई। पर हाणे कहिड़ी रांदि कंदासीं? टीचर अरे मस स्कूल मां जान छुटी है ऐं वरी टीचर। अरे पर हिन स्कूल जी टीचर लीनियंट आहे ऐं तव्हां सभिनी खे मस्ती बि करणी थी। मस्ती हलो न मथे हलो। मस्ती मस्ती मस्ती। जो
अरे ही त खाली आहे, रुगो मथा कुत्तो लिखियल आहे। पर मिस मां छा कयां, मूं जीअं ई कुत्ते ते निबंध लिखण शुरू कयो कुत्तो ई उथी भॼी वियो। ठीक आहे कुछ देर थी वञी वे त पूरो करे अचिजे। उहो कहिड़ो वक़्तु हूंदो आहे जॾहिं भाउ भाउजन, पुटु पीउजन ऐं माउ धीअ जी न हूंदी आहे? मैम मां ॿुधायां? हा चओ। जॾहिं सिंधियुनि जी शादीअ में आवाज़ ईंदी आहे, अचो अचो मानी लॻी वई आहे, मानी लॻी वई आहे। चांद देखा पर तुझ जैसी चांदनी ना देखी। हेॾा ॿुधो न, हिंदीअ में न पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में तारीफ़ कयो न मुंहिंजी। हा छो न, चंड ॾिठो पर तो जहिड़ी चंडी कोन ॾिठी। अरे वे अच थी वे, हिकु कमु कयो, तव्हां सभु घर वञो, मम्मी पापा ईंदा ई हूंदा। पर मुंहिंजा पप्पा त 10 बजे खां पहिरीं घर ई कान ईंदा आहिनि। मुंहिंजा मम्मी पापा तो रुगो दरबार। ऐं मुंहिंजे पप्पा खे त रुगो पैसा खपनि। ओए त असांजे पेरेंट्स खे असां ॿारनि लाइ वक़्तु ई कान्हे। तॾहिं त असांखे वक़्तु मारणो थो पवे। हलो त पाण हिकु नंढड़ो नाटक कयूं। डॉक्टर साहब, हिनखे कल्ह खां गले में सूर थी पियो आहे। ओ तूरा वाट तोलियो? अरे तव्हां दोना हिन दो वाट तोलियो। हा त तूं तो मम्मी डॉक्टर तो बातो है। ए चिलवा अता वडी के टूटी ले तो माथे दद करंदियो तेताप। पेकअप चा सका तू जो पेकअप करे छडींदो डॉक्टर मां की न तू। ओहो डॉक्टर तव्हां आहियो? हा डॉक्टर साहब, मूंखे कल्ह खां गले में सूर थी पियो अथसि। सूर आहे? काई ॻाल्हि कान्हे पुट, लही वेंदो। पुट बाता मुंहिंजो मतिलबु आहे पुट, अरे उहा डबीअ मां पूतने जी टिकी था खणी आ। हा टिकी खणी तो अचां। हा पर भूजने जी टिकी त पेट जे सूर लाइ हूंदी आहे। चुप, डॉक्टर मां की न तूं। अरे दादी डॉक्टर ॾाढो होशियार अथव। फूदने जी टिटी माना फूदने जी टिटी वठो ठाओ। हा मुंहिंजी फीस हाँ वठ तुंहिंजी फीस। डॉक्टर मां की न तूं। अरे डॉक्टर केरु आहे? मां ही छा हाल ठाहे रखियो अथव? कुछ वठो छो न था? चुप, डॉक्टर मां की न तूं। हाँ ता तकलीफ़ तव्हांखे? मुते बुतारा। ओ अरे ये मुंहुं में बाती अथव। बाती न आहियां, सॼो शरीर गरम लॻो पियो आहे। डॉक्टर आना त ती दंदो। हा ॾाढी गरम लॻी पई आहे। दादी सनानु कॾहिं कंदा आहियो? मुआ मुंहिंजे सनान सां तुंहिंजो छा वास्तो? मुंहिंजो मतिलबु आहे त थधे पाणीअ सां कंदा आहियो या गरम पाणीअ सां? गरम पाणीअ सां। मिली वियो डॉक्टर साहब। इलाज मिली वियो। वञ तूं वञी थधे पाणी जी बाल्टी भरे अच। ओटे पर थधो पाणी छो? मुआ मूंखे मारींदे छा? चुप, डॉक्टर मां की न तूं। डॉक्टर का पानी ठाता है ने हो? अरे थधो पाणी हार दादीअ मथां। गरम लॻी पई आहे, झट थधी थे। हा अरे मुआ मारींदे छा? अरे दादी
हार मुझे मथा छा तकलीफ़ आहे तव्हांखे? मूंखे कब्ज़ी कब्ज़ी आहे लही वेंदी कॾहिं खां? उहो त मम्मीअ खे ख़बर। मम्मीअ खे ख़बर? कब्ज़ी तोखे आहे या मम्मीअ खे? ॿिन्हिनि खे। त पोइ मम्मी छो न आई? खैर छॾ मम्मीअ खे, पहिरीं तुंहिंजी कब्ज़ियात लाहियां। पुट बाता मुंहिंजो मतिलबु आहे पुट उहा 20 नंबर जी शीशी त खणी आ। अरे विझ उनजे मुंहं में। अरे ना सॼी शीशी न तेरा छा कई? पुट हाणे बाथरूम में न वञजाई, पानी खत्म थी वियो अथई। डॉक्टर साहब तुम उतां पढ़ियल आहियो? मतलब? अरे वो डिडड़ी डैडी कान थी। मैट्रिक फेल आया। तव्हां मैट्रिक फेल आयो? अरे तव्हां दी त मां पास आया 12 पास। चुप डॉक्टर मां की न तू? पैसा खपन। अरे अटा जे बिटारी लगा पाए आयो ए टमाटे पेटा न पन। चुप डॉक्टर मां की न तू? हाँ ॿुधायो छा तकलीफ़ आहे तव्हांखे? मुंहिंजी भेण जॾहिं खां उथी आहे तॾहिं खां हिक ई रट लॻाए वेठी आहे, पैसा खपनि। पुट बाता न पुट उहा 22 नंबर जी शीशी त खणी आ। दीदी तनी दो ता। मतो हाणे ताते तारी ओते हाँ वठो पियो हाँ पैसा खपन। अरे ही छा करे छॾियव? मुंहिंजी भेण त वधारे जोर सां वाका करण लॻी। अरे घणे नंबर जी शीशी खणी आहे? तौलिया। अरे चरिया 22 नंबर जी चई हुई। अरे तव्हां 22 ॾियो 23 ॾियो 28 ॻाल्हि त मिड़े साॻी न। चुप डॉक्टर मां की न तू? पैसा खपन। अरे ही छा जी वियो हिनखे? तव्हां तो हाणे मां तो चेक कयां। छा तू चेक कंदे? डॉक्टर मां की न तव्हां? ता पैसा खपन। हाँ ही कहिड़ो वायरस आ? मां बि त चेक करियां। मुंहिंजा पप्पा 1 कलाक में 100 रुपया कमाईंदा आहिनि ऐं मुंहिंजा पप्पा 200 रुपया ऐं मुंहिंजा पप्पा 500 रुपया। पैसा खपन जे चक्कर में असांजा माइट असांखे वक़्त ई नथा ॾियनि। हिन करे असांखे पंहिंजे मम्मी पप्पा लाइ पैसा खपनि, जीअं कि उन्हनि खे पैसा ॾेई उन्हनि खां वक़्त वठी सघूं। असांखे माफ़ कयो ॿारो। अॼु तव्हां असांजूं अखियूं खोले छॾियूं। अॼु मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु आहे। हा हाणे मम्मी तव्हांखे पंहिंजे हथनि सां गरमा गरम नाश्ता ठाहे खाराईंदी। अॼु खां पोइ असांजो वक़्तु तव्हांजे लाइ ई आहे। हा तव्हां लाइ ई आहे। असांखे पैसा न खपनि पर असांखे पंहिंजा ॿार खपनि। ॿार असांखे